सचो सतराम। पंत साहब मकर संक्रांत तिरमोरी या लोहड़ी जे प्यार समझ जान ज्ञान शुभ ऐं खुशियुनि भरे त्यौहार जे अवसर ते उन सचे साईं जे रामतुनि में आहियूं। सुहिणे शुभ अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। मकर संक्रांत या तिरमोरी जो त्यौहार जेको ज्ञान समझ प्रकाश उमंग उत्साह ज्ञान अकुल धीरे ऐं इंसानियत जी ऊंचाई खणी ईंदो आहे। तंहिं करे इन त्यौहार के तकरीबन हर जगह हर वक्त जै जगह ते जेको माण्हू रहे असांजे धर्म तौर या उन एरिया तौर मल्हायो वेंदो आहे। छाकाणि त असां जेके बि आहियूं सभु नॉर्थ पोल ते रहंदा आहियूं, यानी उत्तर तरफ। ऐं अॼु उत्तरायण यानी मकर संक्रांत आहे। अॼु जे ॾींहं खां सूरज पंहिंजो रथ उत्तर तरफ मोड़ींदो आहे। अॼु खां सूरज जो रस्तो ॾखिण मां बदिलजी करे उत्तर तरफ ईंदो आहे ऐं अॼु जे ॾींहं ते ॾींहुं वॾो ऐं राति नंढी थियण लॻंदी आहे। यानी सिज सूर्य पंहिंजो प्रकाश खणी करे असां तरफ वधंदो आहे ऐं सूरज त सदाई हलंदो रहंदो आहे, सदाई वधंदो रहंदो आहे। उनजो सफ़र त सदाई जारी रहंदो आहे। पर अॼु जे ॾींहं ते हू उत्तर तरफ वधंदे धनु राशि मां निकिरी करे मकर राशि में ईंदो आहे ऐं उन बदलाव खे संक्रमण चयो वेंदो आहे। जंहिं त लफ़्ज़ निकिरंदो आहे संक्रांत, जेका असां हर महीने मल्हाईंदा आहियूं। संक्रांत जंहिंजो मक़सदु आहे हिकु राशि मां सूरज ॿी राशि में ईंदो, ॿिए महीने में दाख़िल थींदो ऐं अॼु उहो मकर संक्रांत में दाख़िल थींदो, उत्तर तरफ़ ईंदो।
ऐं मकर राशि तो शनि जो ग्रह है और शनि जी राशि है। ऐं शनि सूरज जो पुत्र है, सूर्य पुत्र है। यानी पी पंहिंजे पुट जे घर में ईंदो, जंहिंजो मक़सदु आहे असां जेके बि इंसान या जेके बि जीव आहियूं, जे सूर्य शनि वटि अचे थो, पीउ पुट जे घर अचे थो, जंहिंजो मक़सदु आहे तूं पंहिंजो प्रकाश, पंहिंजो ज्ञान, पंहिंजो आसीस, पंहिंजी रहमत, पंहिंजी ॼाण, पंहिंजी आशीर्वाद, पंहिंजी सम्झ, पंहिंजी बुद्धि सभु उन तरफ़ खणी अची रहियो आहे। इहो ॾींहुं असांखे यादि ईंदो आहे त इहो प्रकाश यानी अॼु ॾींहुं उहो ज्ञान, सम्झ, ॼाण, अकुल, बुद्धि, हलण जो तरीक़ो, उमंग, उत्साह, अॼु को ॾींहुं उहो परमपिता परमेश्वर असां सभिनी इंसाननि तरफ़ पंहिंजो ज्ञान ऐं रहमत खणी असांखे दाख़िल थींदो आहे, असां वटि पहुचंदो आहे, असांखे पंहिंजी रहमत सां ॾिलाईंदी आहे। यानी अॼु को ॾींहुं ज्ञान ऐं प्रकाश जो ॾींहुं आहे, मालिक जी रहमत जो ॾींहुं आहे। छाकाणि त सूरज प्रकाश, प्रकाश यानी ज्ञान, समझ, बुद्धि, अकुल, ऐं अॼु जे ॾींहं ते असां सभु उन मालिक जी रहमत खे पाईंदा आहियूं। ऐं अॼु हिते उन सूर्य जी पूजा कई वेंदी आहे। ऐं सूरज जी पूजा जो मक़सदु हूंदो आहे त ज्ञान, समझ, इंसानियत जी ऊचाई, बहितरी तरफ़ मथे वधणु। इन करे सूरज खे जॾहिं बि पाणी चाढ़िबो आहे, अर्घ ॾिबो आहे, पूजा कबी आहे, त सूरज आसमान में चमकंदो आहे। यानी असां मथे निहारींदा आहियूं, मथे तकींदा आहियूं, जंहिंजो मक़सदु आहे त अॼु को ॾींहुं पंहिंजो पाण खे ऊचो खणण जो ॾींहुं आहे, पंहिंजो पाण खे आसमान ते चाढ़ण जो ॾींहुं आहे, पंहिंजो पाण खे इंसानियत जी ऊचाई ते पहुचाइण, तरक़ी, ख़ुशहाली, प्रोग्रेस ऐं वॾाई जो ॾींहुं आहे। ऐं अॼु के ॾींहं ते जिते तिर ऐं ॻुड़ जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, उन सां गॾु अॼु के ॾींहं ते ॾींहुं वधंदो, ख़ुशहाली ईंदी। तंहिंजे करे हर माण्हू पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां उन ॾींहं खे मल्हाईंदो आहे। इन करे अॼु के ॾींहं ते पतंगबाज़ी कई वेंदी आहे, यानी लॻड़ उॾाइणु, जंहिंजो मक़सदु हूंदो आहे। ऐं उहे ख़ूबसूरत पतंग या लॻड़ मुख़्तलिफ़ रंगनि जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ डिज़ाइन जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ कलर्स जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ अंदाज़ सां ठहियलु हूंदा आहिनि। ऐं हर हिकु पंहिंजो पतंग आसमान तरफ़ उॾाइणु चाहींदो आहे, मथे खां मथे मोकिलणु चाहींदो आहे, जंहिंजो मक़सदु हूंदो आहे त उॾाम भरो, मथे वधो। जंहिं बि तरीक़े सां, जहिड़े बि नमूने में हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां वधंदो, पंहिंजे पंहिंजे डिपार्टमेंट सां वधंदो, पंहिंजे पंहिंजे कारोबार सां वधंदो, पंहिंजे पंहिंजे सम्झ सां वधंदो, पंहिंजी पंहिंजी बुद्धि सां वधंदो। इन करे मुख़्तलिफ़ अंदाज़, मुख़्तलिफ़ कलर्स, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ठहियलु पतंग, जंहिंजो मक़सदु आहे त उहे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां अॻिते वधण जो ॾींहुं आहे, अॻिते अचण जो ॾींहुं आहे। पर पतंग आसमान तरफ़ वधायो, पंहिंजो पाण खे मथे वधो, पंहिंजो पाण खे ऊचो खणो। पर ऊचो खणण महिल इहो समझ हुजे त जॾहिं बि असां वधूं, वसूं, ख़ुशहाली तरफ़ वधूं, तरक़ी कयूं, त पोइ असां पंहिंजो आपो न खोयूं, कंट्रोल असांजे हथ में हुजे। इन करे पतंग जी डोर असांजे हथ में मज़बूत हूंदी त पतंग उॾामंदो।
जे डोर कमज़ोर पई या टुटी पई त पोइ सभु कुझु धड़ाम थी वेंदो, सभु कुझु ख़तमु थी वेंदो। तंहिंजे करे असां जंहिं बि कम सां रखूं, जेको बि कारोबार कयूं, जेको बि कुझु संभालूं, जंहिं तरफ़ अॻिते वधूं, जंहिं डिपार्टमेंट में हुजूं, जेका तरक़ी करूं, जिते बि हुजूं, उते असांजी डोर मज़बूत हुजणु खपे, असांखे सम्झ हुजणु खपे त असांखे किथे ढिलाई वठणी आहे, किथे कढ़ाई वठणी आहे, किथे सख़्ती वठणी आहे, किथे हुनखे मज़बूती सां झले बीहणो आहे, किथे कीअं हलाइणो आहे, लेकिन असांजी उॾाम जारी रहे, असां अॻिते वधंदा रहूं। पंहिंजो पाण खे इहो मौक़ो असांखे संदेश ॾींदो आहे त कॾहिं बि मायूस ज़िंदगी में न थियूं, ज़िंदगी में वधंदा रहूं। इंसान हेठि लाह चढ़ाईंदा रहंदा आहिनि, इन करे पतंग हलंदे कॾहिं कॾहिं टुटी बि पवंदो आहे, कोई काटिया बि करे छॾींदो आहे, कोई केरे बि छॾींदो आहे। काफ़ी दफ़ा थींदो आहे जॾहिं पतंग उॾाईंदा आहियूं त कोई काटिया कंदो आहे, कोई कोड़ींदो आहे, कोई टोड़ण जी कोशिशि कंदो आहे, कोई पोइ ते पवाइण जी कोशिशि कंदो आहे, पर पतंग असांखे हिकिड़ी नई वरी ख़ूबी ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे त जॾहिं बि पतंग किरंदो आहे, काटिया थींदो आहे, तो इंसान उन वक़्तु हिमत न हारींदो। जीअं ई पतंग हिकिड़ो काटिया थियो किरियो, ओड़ी महिल पंहिंजो ॿियो तयारु रखंदो आहे, ओड़ी महिल ॿियो छिके करे वरी आसमान उॾाईंदो आहे, वरी पंहिंजो पाण खे मथे खणंदो आहे, मायूस न थींदो, पंहिंजो पाण खे उन वक़्तु ॿियो तयारु रखंदो। यानी ज़िंदगी खे कॾहिं मायूसी खे अचणु न ॾियो, पंहिंजो पाण खे वधाईंदा हलो, फलंदा हलो, फूलंदा हलो, ख़ुशि रहो, ख़ुशहाल रहो, समझ बुद्धि अकुल भरवसो रखो, मालिक जी रहमत ते भरवसो रखो। कई अचे त असां मायूस थी वियासीं, पोइ ते थी वियासीं, न पोइ ते छो थियासीं, अॻिते वधंदासीं। असां प्रकाश में जियूं था, असां ज्ञान में जियूं था, असां ॼाण समझ बुद्धि में जियूं था, असां मालिक जी रहमत में जियूं था। हिम्मत रखी असां अॻिते वधंदासीं। ऐं इहो ॾींहुं असांखे यादि ॾियारींदो आहे त सूरज उत्तर तरफ़ वधणु शुरू थींदो आहे, अॻिते हलणु शुरू थींदो आहे। त जेकॾहिं असां कंहिं चीज़ जी प्लानिंग कयूं था, कंहिं चीज़ जी मनसूबाबंदी कयूं था, कंहिं चीज़ खे ॾिसूं था त असांखे हे करिणो आहे, असां केतिरा ई ख़्वाब सजाईंदा आहियूं, फिज़िबिलिटी ठाहींदा आहियूं, कुझु कंदा आहियूं, असांखे हे करिणो आहे, हे करिणो आहे, हे करिणो आहे। यादि रखो, निशान पंहिंजो आसमान हुजे, इन करे सूरज वांगुरु प्रकाश वांगुरु अॻिते वधो, पर सिर्फ़ु ख़्वाबनि जी दुनिया में रहिजी न वञो। असां सिर्फ़ु सोचींदा ॻाल्हियूं कंदा न रहूं, पर सूरज वांगुरु जेके ख़्वाब सजायूं, प्रकाश तरफ़ वधूं, ॾींहं तरफ़ वधूं, तरक़ी तरफ़ वधूं, ख़ुशी ख़ुशहाली तरफ़ वधूं, उन मालिक जी रहमत तरफ़ वधूं, आसीस तरफ़ वधूं, त पोइ सूरज जो रथ कॾहिं बीहंदो न आहे, हलंदो रहंदो आहे, बीहण जो सिखियो ई न आहे। तंहिंजे करे जेका प्लानिंग करो, कोशिशि करो, जेको उमंग उत्साह हुजे उन तरफ़ कोशिशि करो ऐं वधी पओ, हलंदा हलो, हलंदा हलो, मायूस थी करे वेही न रहो, अॻिते वधो, वधंदा हलो, वधंदे वधंदे पंहिंजी मंज़िल खे पाईंदव, तरक़ी कंदव, अॻिते ईंदव। तंहिंजे करे अॼोको ॾींहुं मायूसी जो ॾींहुं न आहे, हथ हथ ते रखी ते वेहण जो ॾींहुं न आहे, पर अॻिते वधण जो ॾींहुं आहे, पंहिंजी ज़िंदगी कुझु बणाइण जो ॾींहुं आहे, पंहिंजो पाण खे मालिक तरफ़ मिलाइण जो ॾींहुं आहे, संसार में तरक़ी करण जो ॾींहुं आहे। असांखे मालिक इंसान बणायो आहे, एतिरी ख़ुशियूं ॾिनियूं नी, असां सभु कुझु करे अॻिते वधंदा हलंदासीं, पंहिंजे जीवन खे अॻिते वधाईंदा हलंदासीं, अॻिते वधाईंदा हलंदासीं। इन करे असांजूं कोशिशूं हमेशह हुजनि। ऐं इहो ॾींहुं असांखे यादि ॾियारींदो आहे त जीअं
अॼु खां ॾींहुं वॾो थियो ऐं राति नंढी थी, यानी प्रकाश समझ उहो वधियो। इहा चीज यादि यादि त पंहिंजी ज़िंदगी में आलसी थी करे सुम्हणो न आहे। पंहिंजी ज़िंदगी में फुर्ती आणो, फुर्तीला थियो, कमु कयो, अॻिते वधो। आलस जीवन में न, आलस निंड, रात आहे, अंधेरा, अज्ञान आहे, ना समझी आहे, न ॼाणाई आहे, मायूसी आहे। प्रकाश समझ ज्ञान बुद्धि ॾींहुं अॻिते वधो। उमंग उत्साह जो नालो आहे। तंहिंजे करे मायूसी न, सुस्ती न, काहली न, पर फुर्ती। सुस्ती जगह ते फुर्ती, यानी अॼु खां जीवन में एक्टिवनेस हुजे। असां सदाई तयारु हुजूं, चाक में चौपद हुजूं, सदाई अॻिते वधण जे लाइ तयारु हुजूं। अॼु खां ॾींहुं शुरू, राति ख़तमु, यानी कामयाबी शुरू, नाकामी ख़तमु, उथणु शुरू, सुम्हणु ख़तमु, सम्झ शुरू, ना सम्झी ख़तमु, उमंग उत्साह शुरू, मायूसी ख़तमु, ॾींहुं वॾो, राति नंढी, अॻिते वध। ऐं अॼोको ॾींहुं प्रकाश जो ॾींहुं, ॾींहं जो ॾींहुं, ॾींहुं वधण जो ॾींहुं। माना जे कोई कमु कयूं उहो सोझरे में कयूं। सोझरे में माना समझ में, ज्ञान में, ॼाण में, ॾिसी वैसी करूं, अकुल सां कयूं। हरूभरू ईअं अंधेरे में थपोड़ा न मारूं। अॻ में सोचूं सम्झूं, पंहिंजी प्लानिंग कयूं, उनखे बहितर अंदाज सां हलायूं, चङे नमूने संभाले करे हलायूं, हिक ॿिए खे एतमाद में वठी करे हलायूं। यानी हर चीज़ रोशनी वांगुरु असांजो ॻाल्हाइणु, उथणु, वेहणु, तौरु तरीक़ो, प्लानिंग सभु क्लियर हुजे। कंहिंखे न अंधेरे में रहूं, न कंहिंखे अंधेरे में रखूं, न दोखो कंहिंसां कयूं, न दोखो खायूं। जेका ॻाल्हि हुजे सिधी ॻाल्हि हुजे त भाई हीउ करिणो आहे, अॻिते वधिणो आहे, छा करिणो आहे। जॾहिं हिक ॿिए ते एतमाद हूंदो, हिक ॿिए ते यकीन हूंदो, हिक ॿिए खे ॿुधाईंदासीं, असां कई गुना आसानी सां सवलाई सां अॻिते वधी सघंदासीं। जेकॾहिं अंदरि में रखी करे ॿुधाईंदासीं, हिकु कंदासीं ॿियो, तो कंहिंखे सम्झ में न ईंदो, सॼो माहौल खिचड़ी थी वेंदो, ॾामाडोल थी वेंदो, सभु कुझु ख़तमु थी वेंदो। तंहिंजे करे अॼोको ॾींहुं एतमाद जो, यकीन जो, भरवसे जो, हिक ॿिए खे सम्झण जो, हिक ॿिए खे सम्झाइण जो, हिक ॿिए जे वेझे अचण जो ॾींहुं आहे। अॼोको ॾींहुं प्यार ऐं मोहबत जो ॾींहुं आहे। अॼु जो ॾींहुं सभु पंहिंजनि खे संभालण जो ॾींहुं आहे। इन करे त पीउ पंहिंजे पुट जे घर में ईंदो आहे, सूर्य शनि जे घर में ईंदो आहे, मकर संक्रांति में ईंदो आहे। यानी ॿारनि खे, ॿियनि खे छॾे न ॾियो। पंहिंजे घर परिवार, संसार, दोस्त, साथी, कारोबार सभिनी खे संभाले करे हलो। उते पंहिंजी नज़र रखो, उनजी संभाल कयो। उन्हनि खे छॾिणो न आहे, उनखे बढ़ाए रखिणो आहे। जेको कुझु पंहिंजो आहे, कारोबार आहे, घर आहे, परिवार आहे, संसार आहे, माहौल आहे, दोस्ती आहे, जेको बि आहे, यानी पंहिंजे जीवन में छॾणु न, पर बणाए रखणु सिखो। पंहिंजो पाण खे मालिक वॾो कयो आहे त वॾो थियणु सिखो। पंहिंजो पाण खे बहितर करणु सिखो। अॼोको ॾींहुं केतिरियूं ख़ूबियूं खणी करे ईंदो आहे, केतिरियूं बहितरियूं खणी करे ईंदो आहे। ऐं इन्हनि सभिनी जे लाइ उमंग ऐं उत्साह हुजे, प्यार ऐं मोहबत हुजे। इन करे अॼोके ॾींहं ते तिर ऐं गुड़ जो इस्तेमालु थींदो आहे। जेको बि हुजे, हर तरफ़ तिर ऐं गुड़। तिर जो मक़सदु आहे, तिर लाइ चयो वेंदो आहे त तिर जो इस्तेमालु न करे। ऐं बि तिर मूरी, इन करे तिल जामल हूंदा, तिल शक्करी, ॿियो केतिरी तरह जूं चीज़ूं साम्हूं ईंदियूं। अॼुकल्ह तिर मैन हूंदो आहे, उहो इन करे तिर गरम थींदो आहे। यानी अॼु खां पंहिंजे जीवन में गर्माहट हुजे,
उमंग हुजे, उत्साह हुजे, पंहिंजे जीवन में फुर्ती हुजे, एक्टिवनेस हुजे, सुस्ती काहली ना, पर अॻिते वधणु हुजे, तिरनि वांगुरु गर्माहट हुजे। यानी ज़िंदगी में उमंग उत्साह हुजे। ऐं जॾहिं उमंग ऐं उत्साह हुजे, सभिनी खे गॾु खणी करे हलणु हुजे, सभिनी सां गॾु मिलणु हुजे, पंहिंजो टीम वर्क हुजे, सॼी टीम खे गॾु खणी करे हलणु हुजे, त पोइ जॾहिं असां टीम वर्क कंदा आहियूं, जॾहिं सभिनी खे गॾु खणी करे हलंदा आहियूं, त हर को पंहिंजा राया ॾींदो, पंहिंजी ॻाल्हि कंदो, कोई घटि वधि थींदो, कोई कुझु कमु कंदो, कोई पंहिंजो पाण जो रायो ॾींदो, त किथे बि जोश न, प्यार, मोहबत, हिक ॿिए खे प्यार सां सम्झायो, हिक ॿिए खे मोहबत सां सम्झायो, हिक ॿिए जे क़रीब अचो, दूरी न, धड़को न, पर मोहबत प्यार, झेड़ो न, पर गॾिजी करे हलणु। इन करे जेका तिरनि वारी गर्माहट हुजे, गर्माइश हुजे, ऐं फुर्ती, समझ करण जो उत्साह, उमंग हुजे, उनमें का गॾु तिरनि सां गॾु गुड़ लाज़मी हुजे। यानी जीवन में मिठास हुजे, ख़ुशी हुजे, प्यार हुजे, मुस्कुराहट हुजे, ख़ुशि हुजे, खिल हुजे, जंहिंसां असां सभु गॾिजी करे अॻिते वधंदा हलंदे, खिलंदे खिलंदे केतिरा कमु करे वेंदासीं, गुस्से में न। छाकाणि मुंहुं ख़राबु करण सां, हिक ॿिए खां दूरी करण सां असां सभु कमु अधु में रहिजी वेंदा, परे थी वेंदासीं। पर साॻा कमु अगरि कंहिंखे मुस्कुराए करे प्यार सां चइजे, हे कयो, ही कयूं, त पोइ उहो कड़वाहट ख़तमु थी वेंदी आहे, कमु कई गुना अॻिते वधी हलंदो आहे, प्यार सां वधंदो हलंदो आहे। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं प्यार ऐं मोहबत जो ॾींहुं आहे। ऐं अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में ज्ञान ऐं समझ जो ॾींहुं आहे, मोहबत जो ॾींहुं आहे। उहो अॻे त आम हूंदो हो, जॾहिं साईं जन जे ॾींहं में तिरमूरी थींदी आहे, असां नंढा हूंदा हुआसीं, या हाणे बि घणनि खे यादि हूंदो, अञा बि कंदा हूंदा, जॾहिं तिर जा मरूंदा ठहंदा आहिनि, उनखे केतिरो ख़ूबसूरत बणाईंदा आहिनि। ऐं काफ़ी जॻहियुनि ते अॻे त आम हूंदो, हाणे बि ॾेढ सां त रखियल हुया, रखियल आहिनि। तो तिरनि जे मरूंदे में कॾहिं कंहिंखे ॾेढ साल ते खणी अचिबो, मंदर में वञिबो, कंहिं न्याणी खे मोकिलिबो या कंहिं प्यारे खे मोकिलिबो, कुझु बि गिफ्ट कबो तिरमूरी ते, तो मरूंदनि में थोरो सिको विझी छॾींदा आहिनि। अॻे हूंदो आहे कोई न कोई सिको विझी छॾिबो, पोइ पैसो, 5 पैसे, यादि हली आहे, 2 रुपयो, कुझु न कुझु विझी छॾिबो, की जेको हूंदो रवाजु, कुझु न कुझु पोइ पंहिंजे प्यारनि खे या ॾेढ साहिब ते या मंदर में या न्याणी खे जेके मरूंदा मोकिलिबा, हुन कुझु न कुझु पयल हूंदो। कुझु पोइ था मक़सदु इहो हूंदो आहे, छाकाणि त इहो ख़ुशी ऐं ख़ुशहाली जो त्योहार आहे, इहो प्यार ऐं मोहबत जो त्योहार आहे, ज्ञान समझ ऐं प्रकाश जो त्योहार आहे, ॾींहं तरफ़ वधण जो, प्रकाश तरफ़ वधण जो त्योहार आहे। उनजे पोइ था कहाणी इहा हुई त हिकु दफ़ो भॻवानु शिव ऐं विष्णु पाण में वेठा ॻाल्हाइनि पिया, ज्ञान गोष्ठी हले पई, नदी जे किनारे ते हुया, सनानु कनि पिया, पाण में वेठा। एतिरे में वो लक्ष्मी आई। और अॼु बि ॾिसंदासीं औरतुनि खे हिकिड़ी आदत हूंदी आहे, हिकु जिते ज्ञान हूंदो, समझ हूंदी, कथा हलंदी, उते पंहिंजो कन ज़रूरु ॾींदी हूंदी। इन करे ज्ञान जे मामले में ॾाढी होशियारु आहे। माना छड़ो ईअं न सम्झो गिला जे मामले में होशियारु, गिला खां वधीक ज्ञान खे बि ओतिरो पाईंदी हूंदी, पर उहो बि पंहिंजो पाण में घणो हलंदो था। इन करे पाठ में, पूजा में, ज्ञान में, उनमें बि लेडीज़ जी रुचि तमामु घणी रहंदी आहे। इन करे उहो जिथे बि ॾिसंदासीं, ॿ ॼणा पाण में ॻाल्हाईंदा या वेहींदा, पोइ कंहिं न कंहिं नमूने कन ॾींदी ज़रूरु,
भई छा ॻाल्हाईंदा पिया आहिनि, इहा हुन में रवाज हूंदो आहे, अॼु बि हिकिड़ी आदत हूंदी आहे। पोइ कॾहिं कोई ॻाल्हाईंदा त घर में हूंदा अहिड़ी जॻह ते हूंदा कुझु खणी अचण लाइ बि, भई कंहिं महिल चांहि पाणी या कुझु थालियूं वग़ैरह ॾेई वेंदी, प्लेट ॾेई वेंदी, ऐं कंहिं महिल ॿुधण जी कोशिशि कंदी छा ॻाल्हाईंदा पिया आहिनि। इहा हिकिड़ी उन्हनि में हिकिड़ी रवाज आहे अॼु ताईं। त भई जीअं पाण में ॻाल्हाईंदा वेठा नंदी एतिरे में लक्ष्मी बि आई ऐं आस्ते पंहिंजो अख सां फेरो ॾेई वई त छा कंदा विधाए। त जीअं फेरो ॾिने त विष्णु जी नज़र पइजी वई, उन मुस्कुरायो ऐं मुस्कुरायो त शिव बि मुस्कुरायो। शिव चयुसि जेको तूं ॾिठो आहे उहो मां बि ॾिठो आहे, फेरो ॾेई वई आहे, छड़ो तूं अकेलो न ॾिठो आहे, मुंहिंजी बि नज़र वई आहे, अहिड़ी करे फेरो ॾेई वई आहे। तंहिंजे करे जेको फेरो या सम्झ या जेका रुचि या जेका ॼाण अगरि उहा चङी हुजे, किथे ज्ञान गोष्ठी हुजे, बहितरी हुजे, चङी चीज़ हले, उते अगरि माण्हू पंहिंजी तवजा ॾे त पोइ इहो भाग हूंदो आहे। किथे गिला हले, शिकायत हले, कंहिंजी निंदा हले, उते पाप आहे। पर जिते ज्ञान सम्झ चङा वेही करे ॻाल्हाइनि ऐं उते वेही करे कोई ॿुधे थो या उते कन ॾिए थो, उते कुझु सम्झे थो, इहो पुण्य आहे। तंहिंजे करे लक्ष्मी बेशक छिपी करे पंहिंजो कमु करे वई आहे, कन ॾेई वई आहे, त जे अॼु खां बाद इनखे वरदान हुजे त अॼु जो ॾींहुं तिरमूरी जो ॾींहुं आहे, अॼु जो ॾींहुं मकर संक्रांति जो ॾींहुं आहे, कुदरती ॾींहुं मकर संक्रांति हुई, अॼु जो ॾींहुं प्रकाश जो ॾींहुं आहे। तंहिंजे करे जीअं लिकी करे ॾिनो, तंहिंजे करे अॼु जे ॾींहुं ते जेको गुप्त लक्ष्मी यानी लिकल लक्ष्मी यानी तिरनि जो मरूंदो या कुझु ठाहे करे उनमें कुझु विझी करे लिकाए करे कंहिंखे दान ॾींदो, मंदरु ॾींदो, चङे पासो ॾींदो, त जेको उहो कंदो उहो सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो। जे घर में बीमारी न ईंदी, दुख न ईंदी, सदाई ख़ुशि रहंदी, ख़ुशहाल रहंदा ऐं बहितर रहंदा। तंहिंजे करे उन मरूंदे में जेको सिक्को विझो वेंदो आहे उनखे गुप्त लक्ष्मी चयो वेंदो आहे। भई जेका ज़ाहिर न हुजे पर अंदरि भाग, आसीस, रहमत, ऐं उहो जेको भेट करे उनजो दुख, दर्दिरता, तकलीफ़, बीमारी उहा न ईंदी आहे, उन घर में ख़ुशी ऐं ख़ुशहाली रहंदी आहे। ऐं जेको ॾे उनजे घर में ख़ुशी, ख़ुशहाली, मालिक जी रहमत उन दान सां वधो ऐं वसंदो रहंदो आहे। ऐं वरी जेको मंदर में ॾे ऐं वरी जेको सॼे साईं जो प्रसाद करे वरी मिले, उहो घर में सदाई वधंदो रहंदो आहे, वसंदो रहंदो आहे, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो आहे। यानी सदाई उहो वधंदो वसंदो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो। यानी उन ज्ञान, तपस्या, सम्झ, ॼाण, अकुल, बुद्धि, चङनि जी सोबत, चङियूं ॻाल्हियूं माना हिकु जॻह ते ॿुधी करे वरी ॿी जॻह ते पहुचाइण आहे, उनजो फैलाव आहे, उन ते हिकु ताईं पहुचाइण आहे। यानी जेकॾहिं असां सत्संग चङी ॻाल्हि ॿुधूं था त उहा असां ताईं आहे, पर ॿुधी करे वरी ॿिए ताईं पहुचायूं था, ॿिए जो बि भाग बणिजंदो, कंहिंजी ज़िंदगी थिए थी त पोइ हुन संसार सुगंध थींदो आहे, रोशन थींदो आहे, बहितर थींदो आहे। तंहिंजे करे ॾियण बि भाग आहे, वठण बि भाग आहे, ॿई पासे भाग ई भाग हूंदो आहे। इन करे जो नालो रखियो वेंदो आहे गुप्त लक्ष्मी। ऐं अॼोके ॾींहं ते तिरनि जो त ख़ासि मेन हूंदो ई आहे हर जॻह ते, छाकाणि त तिर मौसम जे आबाद सां हूं बि तिर जो सवादु थींदो आहे, तिर दान थींदो आहे, तिर दरिया में विझिबो आहे। अगरि तिर पाणी में विझी करे पाणी पीबो आहे त उन सां सिहत काफ़ी बहितर थींदी आहे। तिरनि जो तेल हुजे, मालिश कजे त उन सां दर्द ऐं सूर लहंदा आहिनि। ऐं तिर अगरि वॾनि जे नाले ते दान कयो वञे, जे श्राद्ध वांगुरु कंहिंखे भेंट कयो वञे या उन ॾींहं ते कुझु कयो वञे त पोइ
वॾनि खे मुक्ति मिलंदी आहे, उनखे आसीस मिलंदी आहे, रहमत मिलंदी आहे। ऐं तिर अगरि उन हवन में तेरी पूजा विधा वेंदा आहिनि, आमतौर सामग्री जेका हवन जी थींदी आहे, जेकॾहिं तिर गिहु गुड़ उन्हनि सां उहो हवन यज्ञ कयो वेंदो आहे त पूरो माहौल शुद्ध थींदो आहे, पवित्र थींदो आहे, जिते केतिरी बीमारियूं ख़तमु थींदियूं आहिनि, दुख वधंदो आहे ऐं सुगंध उथंदी आहे, ख़ुशी ऐं ख़ुशहाली फैलबी आहे, बहितरी फैलबी आहे, माहौल सिधो थींदो आहे। ऐं इन करे तिर हर तरीक़े सां बहितर हूंदा आहिनि, हर तरीक़े सां फुर्ती, कामयाबी, बहितरी फैलाईंदा आहिनि। ऐं तिरनि जी कामयाबी सां गुड़ लाज़मी, इन करे गुड़नि जा लॾूं उहे लाज़मी हलंदा आहिनि। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं मकर संक्रांति जो ॾींहुं, तिरमूरी जो ॾींहुं, लोहड़ी जो ॾींहुं, छाकाणि काफ़ी जॻह ते राति जो बाहि ॿारे करे तो लेडीस उनजे चौधारी नचंदियूं नी, मर्द उते वेही करे पूजा कंदा नी, लेडीस पूजा कंदियूं नी, उनजी पूजा थींदी आहे ॾाढी। यानी अॼोके ॾींहं ते असां प्रकाश जी पूजा कयूं था, असां पंहिंजे जीवन में रोशनी भरियूं था, अंदर में दीप जॻायूं था। इन करे हाणे पाण देव साहिबु कई, आरती साहिबु कईसीं, इन करे हर तरफ़ दीप जॻायासीं। दीप जॻाइण जो मक़सदु अॼु प्रकाश जो ॾींहुं आहे, सूरज जो ॾींहुं आहे, रोशनी जो ॾींहुं आहे, ज्ञान सम्झ जो ॾींहुं आहे। अॼु जो दीप जॻाए करे मालिक पंहिंजे हृदय में दीप जॻाए, असांजे अंदर में दीप जॻाए, प्रकाश रहमत सां भरे, जीअं असांजो जीवन सदाई उज्जवल रहे, उजालो रहे, बहितर रहे, ख़ूबसूरत रहे, जीवन सां भरपूर रहे। सच पाण सभु उन प्यार भरे अवसर ते उन सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ आया आहियूं, अॻिते वधण जे लाइ आया आहियूं, उनजी रहमत खे पाए करे उनजी आसीस में समाइण आया आहियूं। सो अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में ज़िंदगी जी ख़ुशी ऐं ख़ुशहाली जो ॾींहुं आहे। ऐं अॼु जे ॾींहं ते पंहिंजो पाण मकर संक्रांति यानी शुभ ॾींहुं आहे। अॼु खां विहांउ जा मुहूर्त हुजनि, कारोबार जा मुहूर्त हुजनि, जॻह जा मुहूर्त हुजनि, जेके बि हुजनि, अॼु खां सभु खुलणु शुरू थी वेंदा। माना अॼु को ॾींहुं त बिना पुछे पाण ई मुहूर्त आहे, कंहिंखे पुछण जी ज़रूरत ई न आहे। आमतौर ॿियनि ॾींहं जो मुहूर्त कढायो वेंदो आहे, अॼु जो ॾींहुं त पाण ई मुहूर्त आहे। यानी अॼु खां कारोबार, वधुक, शादी, घर वसाइण, सभु कुझु जी शुरूआत आहे। प्रकाश थियो, ॾींहुं थी, ख़ुशी थी, ख़ुशहाली थी, त सभु कुझु वधणु शुरू थींदो। ऐं हाणे अॼु खां फ़सुल पचण जो ॾींहुं आहे, सभु अन्न अचणु शुरू थी वेंदा, ख़ुशी ऐं ख़ुशहाली वधंदी, हर तरफ़ कारोबार हलंदो, हर तरफ़ घर भरबा, हर तरफ़ अनाज जा भंडार हूंदा, सभु कुझु बहितरी वधंदी। तंहिंजे करे हीउ ॾींहुं ख़ुशी, ख़ुशहाली, प्यार, मोहबत, प्रकाश ऐं सम्झ जो ॾींहुं आहे। इहो ॾींहुं, इहो प्रकाश जेका असांखे सभ खां वॾी यादि ॾियारींदो आहे, उहा ई आहे त अॼोके ॾींहं ते भीष्म पितामह संसार छॾियो, जेको 56 ॾींहं 58 ॾींहं तीरनि जी सेज ते सुम्हियो रहियो। जॾहिं त मौत उनजे हथ में हुयो, उनखे वरदान हो त जॾहिं तूं चाहें तॾहिं मरंदे, पर जेसि ताईं उत्तरायण न आयो, मकर संक्रांति न आयो, मूं चयो न मां तेसि ताईं इंतज़ारु कंदो। जेको 56 ॾींहं 58 ॾींहं तीरनि जी सेज ते सुम्हियल हुजे, उते छा गुज़री हूंदी। थोरो चुरके रत जी रेलो करे वहे, थोरो हथ चुके, बांह चुके, थोरो चुरकी न सघे, थोरो चुरकियो तो रत हले, पानी पी न सघे, 56 ॾींहं ते छा गुज़री हूंदी सम्झी सघूं था। लेकिन सिर्फ़ु अॼोके ॾींहं जे करे उन 56 ॾींहं तीरनि जी सेज ते सुम्हियो रहियो त न मां मरदुमि त संक्रांति मरदुमि, न त न मरंदुमि। भई संक्रांति
स्वर्ग जा द्वार खुली वेंदा, बैंक जा द्वार खुली वेंदा, बसि मां हलियो वेंदुमि, प्रकाश खुलंदो, रोशनी खिलंदी। जंहिंजे चवण जो मक़सदु आहे त असां इंसान जेके बि आहियूं, असां आयासीं कीअं बि, पैदा कीअं बि थियासीं, काथो जनमनि मां आयासीं, कहिड़ा कर्म खणी आयासीं, कहिड़ा भोगण आयासीं, केॾा भोगाइण आयासीं, अलाए कीअं बि आयासीं। पैदा असां इंसान जीअं बि थियासीं, पर मरूं समझ सां, वञूं ॼाण सां, वञूं प्रकाश में। ईअं न हुजे त जहिड़ा आयासीं ओड़ा वियासीं, न वञूं त दम सां वञूं, पंहिंजो पाण खे मोक्ष खे पहुचाए वञूं, मुक्ति खे पाए वञूं, मालिक जी रहमत खे पाए करे वञूं, सचे साईं जे धाम ते वञूं। वञूं त दम सां वञूं, ईअं न वञूं। ईअं वियासीं ईअं त सभु जीव जानदार जानवर सभु कुझु हलिया वेंदा आहिनि, पोइ कहिड़ो फ़र्क़ु थियो, जहिड़ा उहा थियासीं तहिड़ा असां थियासीं। यानी असांखे जीवन जी सम्झ हुजे, ॼाण हुजे, अकुल हुजे, ॿुधी हुजे, असांखे प्रकाश जो पतो हुजे त अॻिते कीअं आहे। हे तो ठीकु आहे, पर वञूं अॻिते काॾे वेंदासीं, छा थींदो कोई पतो न आहे, छा कंदासीं ख़बर हुजे, जहिड़ा हिते हूं तहिड़ा उते हूं, हिते उते खां वधीक हूं। यानी संसार छॾूं त पंहिंजी तयारी करे वञूं, पंहिंजो पाण खे बणाए करे वञूं। ईअं न वञो भई आयासीं वियासीं जा, ईअं न। प्रकाश में जियूं, रोशनी में जियूं, ज्ञान में जियूं, समझ में जियूं, मालिक जी रहमत में जियूं, उनजी आसीस खे पायूं। वेंदे वेंदे कुझु बणिजी वञूं, ईअं न वञो। ईअं अंधेरे में थपोड़ा हणंदा न वञूं, भई हिते वेंदासीं अलाए छा थींदो, कीअं थींदो, छा थींदो। वेंदासीं सभु कुझु ठहियो पियो हूंदो, अॻु में ठाहे करे वेंदासीं, अॻोतर खे बणाए करे वेंदासीं, स्वर्ग जा द्वार खोले करे वेंदासीं। इन करे हुन चयो मां तॾहिं वेंदुमि जॾहिं स्वर्ग जा द्वार खुलियल हूंदा, बैंक जा द्वार खुलियल हूंदा, ईअं न वेंदुमि। ऐं प्रकाश यानी समझ, ज्ञान, ॼाण, उमंग, उत्साह करण जो तरीक़ो, पंहिंजी मंज़िल, पंहिंजी मोक्ष त पाए करे वेंदासीं। इन करे भीषम स्वर्ग जा द्वार खोले करे पोइ वियो। त पाण सभु उन सच साईं जी रहमत में आया आहियूं, आसीस में आया आहियूं। यानी सच साईं जी अहिड़ी आसीस, अहिड़ी रहमत हुजे, उनजी अहिड़ी शेवा हुजे, जे उनजी आसीस जो हथ ईअं हुजे जो जॾहिं साईं जन संसार छॾनि पिया तो भाई रामन अॻो आयो, चए साईं संसार में तव्हां सां गॾु रहियो, हाणे कहिड़ा कर्म कया आहिनि, मज़ाक बि कई आहे, ॻाल्हायो बि आहे, भक्ति में कुझु चयो बि आहे, कंहिंसां कीअं हलियो बि आहियां। हक़ीक़त में जहिड़ा कर्म आहिनि अॻिते अलाए छा थींदो पतो कोन्हे। तव्हां वेंदा पिया हो सॼो छा थींदो, केरु संभालींदो। तॾहिं भाई रामन खे सचे साईं चयो, चए हिते त पंहिंजी जॻह ते, पर तूं जॾहिं जहिड़ी मौसम जंहिं माल में अचे, तो जे लाइ बैंक जा द्वार खुलिया पिया हूंदा, तूं सिधो हलियो अचांइ, को त पुछण वारो बि न हूंदो, तूं हलियो अचांइ, तूं पहुची वियो। यानी उहा आसीस, उहा सच साईं जी रहमत पर सभु पाइण जे क़ाबिल बणिजो जो सदाई द्वार खुलियल हुजनि। यानी भई शेवा, सिमरन, उनजी रहमत, उनजो संदेश, उनजो आदेश, उनजो निर्देश असांजो जीवन हुजे। सो पाण सभु अहिड़े प्यार भरे उमंग, उत्साह, ज्ञान, समझ, ॼाण, इंसानियत जी ऊंचाई, कामयाबी जो त्योहार, ये प्यार भरे अवसर ते उन सचे साईं जी दामन में। ऐं अॼु सूरज प्रकाश तरफ़ वधियो आहे, सूरज जो रथ उत्तर तरफ़ वधियो आहे, ॾींहुं वधियो, राति घटी। यानी ऊंधे अज्ञानता जो नाश थियणु ऐं ज्ञान तरफ़ असांजो पैर अॻिते वधियो, असांजो कदम अॻिते वधियो। त उन रहमत खे असां पाईंदा हलूं ऐं असां संसार में बि ॾिसंदासीं। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं ट्रेन जो सफ़र कंदा आहियूं, सभु रेलवे चढ़ंदा आहियूं। रेलवे ॿ ट्रैक हूंदा आहिनि, हिकु अप ॿियो डाउन। हर ट्रेन खे
पर जेका ट्रेन वेंदी आहे उनखे अप चयो वेंदो आहे, जेका मोटंदी आहे उनखे डाउन चयो वेंदो आहे। अप ऐं डाउन। त रेलवे कानून जो पतो अथव अप ऐं डाउन आहे छा? अप डाउन रेलवे जो कोई अच वञ कोन्हे, हक़ीक़त में इहा कोन अथव। उन ॾींहंनि रेलवे जो जेको कानून आहे अप ऐं डाउन जो, उहो इहो आहे त जेका ट्रेन ओभर तरफ़ वञे उहा अप आहे, प्रकाश तरफ़ वञे थी। जेका ओलह तरफ़ मोटी अचे उहा डाउन आहे। ऐं प्रकाश उत्तर तरफ़ वधंदो आहे, ॾखिण तरफ़ अंधारो आहे। इन करे उत्तरायण उत्तर तरफ़ अॼु सिज वधियो, असांजो ॾींहुं वधियो, असां प्रकाश में आयासीं। जेका ट्रेन उत्तर तरफ़ वञे उहा अप आहे, जेका ॾखिण तरफ़ अचे उहा डाउन आहे। तंहिंजे करे असां प्रकाश सां हलंदा आहियूं, रोशनी सां हलंदा आहियूं, सम्झ सां हलंदा आहियूं, ॼाण सां हलंदा आहियूं। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में अकुल, सम्झ, बुद्धि, सच साईं जी रहमत, मालिक खे पाइण, उमंग, उत्साह, तरक़ी, ख़ुशी, ख़ुशहाली, प्यार, मोहबत, मिठास, गर्माहट, दुख दूर, सुख भरपूर, अॼु सॼो उहो ॾींहुं आहे। ऐं अॼोके ॾींहं ते जेको इंसानु उन सच साईं जो नाम ध्यानु, उनजो नालो जपींदो, हिक ॿिए खे चवाईंदो, ऐं चयो वेंदो आहे त जेको माण्हू हिक ॿिए खे मालिक जो नालो जपाए या चवे, जीअं आमतौर सां मिलंदा आहियूं सचो सतराम चई करे, हरे राम चई करे, कुझु बि, अगरि असां मालिक जो नालो हिक ॿिए खे 14 दफ़ा 14 ॼणनि खे चवाईंदा आहियूं, यानी मुख़्तलिफ़ माण्हुनि खे चवंदा आहियूं, अॼोके ॾींहं ते उन ते मालिक जी रहमत वसंदी आहे, उनखे नाम जी बख़्शिश थींदी आहे, सदाई रहमत में वसंदो आहे, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो आहे, बहितर थींदो आहे। तंहिंजे करे असां मिलण वक़्तु, मोकिलाइण वक़्तु पंहिंजो पाण में सचो सतराम मालिक जी रहमत सभु यादि कयूं ज़रूरु, जिसजो जीवन बहितरी तरफ़ वधे। सच उन प्रकाश, उन समझ, उन ज्ञान, उन ॼाण जे शुभ त्योहार, मोहबत, मिठास, भाईचारे, समझदारी, रवादारी, अकुल, ऊंचाई जो उड़ान वारे त्योहार जे प्यार भरे अवसर, मकर संक्रांति, तिरमूरी, लोहड़ी जे प्यार भरे अवसर ते जेको पाण सभिनी खे इंसानियत जी ऊंचाई ॾेई रहियो आहे, अहिड़े शुभ त्योहार ते उन सच सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा, अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जेको उन त्योहार जी गर्माहट आहे, गरिमा आहे, उमंग आहे, उत्साह आहे, ख़ुशी आहे, ख़ुशहाली आहे, उहा शाल सदाई पाण सभिनी खे पले पावे, सदाई उनजी रहमत में रहूं, सदाई प्रकाश में रहूं, उनजी आसीस में रहूं। ऐं अहिड़े शुभ अवसर ते सभिनी भाउरनि, भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य ॾेवरी साहब, संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।